नाज़रीन, जोही खां असां सां ही रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही शहर की नई कॉलोनी समेत पूरे शहर अंदर वाटर सप्लाई की फराहमी न हुजण सबब शहरी पैसनि एवज़ पानी खरीद करण ते मजबूर। पब्लिक हेल्थ खाते के जिम्मेवारन खिलाफ एहतजाज। गुलाम हुसैन जमाली, हाजी गोपांग और मजीद भट्टी, धनी बख्श जमाली और बेन हथन में प्ले कार्ड खड़ी पब्लिक हेल्थ खिलाफ सख्त नारेबाजी कई। इन मौके ते अगवाणन चयो त जोही शहर में वाटर सप्लाई स्कीम के मेन लाइन मंझां गैर कानूनी तौर बर्फ के कारखानेदारन के गरी रिश्वत एवज़ कनेक्शन ॾियण सबब जोही शहर अंदर वाटर सप्लाई जो पानी नथो पहुचे, जे सबब शहरी मजबूरन पैसनि एवज़ पानी भराइण ते मजबूर आहिनि। हिननि तक जे चूंडियल MPA MNA DC दादू खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त बेलगाम बढ़ियल पब्लिक हेल्थ खाते जी ज़िम्मेदारनि खिलाफ़ कार्रवाई करे शहरियुनि जे बंदि पयल वाटर सप्लाई स्कीमुनि खे जल्द अज़ जल्द बहाल करे शहरियुनि खे इंसाफ़ कयो वञे। भरियोसीं वरी वाल बंद करे छॾियो। असां वाल रुगो बंद था कनि। अर्ज़ असां भाई रेज़ खे अर्ज़ था कयूं। मां जमल ई आहियां, रेज़ रफ़ी अहमद खे अर्ज़ कयूं था महिरबानी करे जेके हे पाणी ते आहिनि मुलाज़िम इन्हनि खे हिदायत कयो वञे। महिरबानी पाणी जो कॾहिं राति जो 12 बजे अचे थो, अधु कलाक हले थो, सभु को सुतो पियो आहे। कल्ह असां वटि ईमानदारी जरी पाणी जो न भरियोसीं, 450 जो ख़ुदा कसम पाणी भरायो, पर असां महिरबानी करे पाणी ॾियनि। असांजो को बि वधीक मुतालबो कोन्हे। इहो महिरबानी करे रेज़ खे अपील था कयूं त पंहिंजा मुलाज़िम गुलाम हुसैन गुलाम कादिर लेगारी खां फ़ोन करायोसीं। असां रोज़ चयोसीं पवर खे असांजो ख़्यालु कोन थो रखे, पंहिंजे मुलाज़िम सां ॻाल्हाए त असांखे पाणी ॾियनि। असांखे पाणी कोन थो मिले। ईमानदारी हर कम जा माण्हू आहिनि। असां रईस खे अर्ज़ था कयूं त असां पाणी महिरबानी करे ॾियूं। महीनो खनि थी वियो आहे, असां ॾाढो पाणी लाइ परेशान आहियूं। पाणी असांजी अहम ज़िंदगी आहे। असांजे पाणी जो ॿाड़ो पाणी आहे, न पाणी पीअण जो बि कोन्हे। ॿाड़ो पाणी बिजली त मेन आहे ई कोन असां वटि। पहिरीं ॻाल्हि त पाणी असांजी बुनियादी सहूलियत आहे, वॾे महिरबानी असांखे पाणी ॾियणो वञे। साईं मूंखे पूरो हे सम्झ अॻिले रमज़ान खां हे ॿियो रमज़ान अचे थो, मां डेली अर्ज़ु कया साईं पाणी पाणी, पर मूंखे चवंदा बाबा 2 ॾींहं सबर कर, 3 ॾींहं सबर कर। पर साईं ॿिए पासे तव्हां वेंदो न, पाणी एतिरो हले थो, पाइपूं भॻल आहिनि। मां फ़ोटो कढियमि पाइपनि जा। हे असांजा पाड़ारा ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, हिते को MP MNA रहे न, उन्हनि खे ॾिस पाणी कीअं थो मिले। उन्हनि पाणी वाटर वारा सिपलनि खे माण्हू कीअं पातड़नि था, ओॾी महिल असांखे पाणी मिलंदो। पर निदड़े खे कॉलोनी आहे सभु हिते पीपल्स पार्टी जा माण्हू आहिनि, ग़रीब आहिनि। को ॾिसो तव्हां ख़ुदि ईमान सां रोइनि पिया हिते ग़रीब पाणी जे लाइ ईमान सां। न हिननि खे पाणी मिले थो। पाणी वठनि या अटा वठनि या चांवर वठनि या भाॼी वठनि, ख़ुदा जो कसम हिते ग़रीब हर को परेशान आहे, रोए पियो पाणी जे लाइ। मूंखे इन जे करे हिते वठी आया आहिनि। मूंखे चयो तव्हां अचो ॻाल्हाए, तव्हां पीपल्स पार्टी जो। असां बिल्कुलु पीपल्स पार्टी जो असां वर्क करूं बेशक। पाणी हिकिड़ो ॾींहुं अचे थो त वरी छुटो। अब पाणी जो हाज़ुर खे 12 महीना खां मथे थियो आहे। पर हाणे असां हिते सभु मज़दूर तबिको थो रहे। भली केर बि जांच अचे करे हिते पीपल्स पार्टी जा कारकुन रहंदा, पीपल्स पार्टी खे वोट ॾिनासीं, सॼी ज़िंदगी अछियूं ॾाढियूं थी वियूं, पर असांजे लाइ थियो साॻियो ई कुझु कोन। घिटियूं त नालियूं नेकाल, पर हर शइ डवांडो लॻी पिया। केर बि अचे विज़िट करे, असां जेकॾहिं हिन में ग़लति हूं त असांखे उहो सभु कुझु चई सघनि था। ॿियनि त वेंदो पाइप भॻा पिया आहिनि, सॼे शहर में पाणी हले पियो। तव्हांजे कॉलोनी में पाइप लॻल आहिनि वाटर सप्लाई? लॻल आहिनि, पाणी अचे ई कोन थो। लॻल त आहिनि, लाइनूं लॻी पियूं आहिनि, पाणी कोन थो अचे। हाणे ग़रीब माण्हू मूंखे त 20-30 रुपया मूंखे त झरी आहे पाणी। असां MNA साहिब खे चऊं था, रफ़ीक साहिब खे चऊं था, मथे बि गुज़ारिश कयूं था त असांखे महिरबानी करे बिलावला साईं मुरादली शाह सभिनी खे असां अपील था कयूं, महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते पंहिंजे बचनि खे असांखे पाणी जो पाणी बचनि खे पियारियूं। महिल ऊन्हारो थो अचे सर।